न बन दिया तो हाणे कमदार के रेस जो घोड़ो भी कोन पहुंचंदो इसी ने तो खुड़न ते कीअं पियो वञे वरी बेचक्कर नेट वरी तो बाहर निकरंदो था घणी थी तसे हाणे तुझी कर घर हल मारे सॾो थी शहर को पहुचाईंदो ठीक है था हल बाबा पुठियो न वञ चवां से ना था ये थी तो अड़े कमदार घोड़ियूं न लगन गुड साथियों कमदार गाल कर खैर ताए बाबा मरते बच्चो है बाबा मैं छाई में आयो सब दुकान का चले आखिर थियो छा फाटी छो तो बाबा मी रंग बना रन असल सिद्धू को निकालन ता फायर को बुधाया था मीर वाला कमदार तोते गोली जान कदा ओ मेरा बाबा रे इन नूर मिठे जो कसम आगो कूड़ तो का लाया था कमदार जे तोखे गोली लगे आ न त मीर वाला ते फरियाद भी थिया पर तू के कम जो आई कोन न गोलियों खाई सकी तो न हणी सकी तो वाह बाबा ला सही वाह जो फैसलो दा कर जन्म का गोली लगे आ तो बजेरो बचा आ जा कमदार मीर तुझो पानी तांगण तो चाहे सही था चो बाबा ला आ तो नालायक निधड़ को आया पर मुखान जे मानो पर तारो पुछना न तो जानू मंदो जानू न बुधाइंदो आया आ बुधाना सरदार मिठल खाले जो कमदार आया आ ही जे गोली वसियो न ये मुते कोन वसियो तो ये सिजुता ते वसियो तो सच कमदार ये गोलियों तो मथा न पर मुंह मथा वसियो आन गुरा जबारान के आई चैन त रात जो निंड्रू फिटा भी मीर के खत्म कन बाबा कोशिश कयूं था पर खुदा जो वास्तो तो इन मीर के लेटाड़ जो नवा मानू करायो फिलहाल तो जबारान के दिस जबारान के वना थोड़ी सा पर इधर में का थू मई का नहीं जाऊं के बड़ी वटी आता ओ छोरी हेडे 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 मोटो कारे थी वने पई हो हिया लुडंदी था धणी थी वना हां घर में नलको लगो पियो आ वो बाहर धिकन झलण जी कड़ी लाचारी पई थई घर में मुखा था कोन धोपबा वनी पाण धो पयाती अड़ी खैरा जैसर जो खैर हुजे छोरी सफा का तती पईया वञ वञ मर वनी पर हेडे गाल बुध तकड़ी मोट जाए उते हरू परू वेही कचहरीड़ियूं न कजा मोटा थी मोटा भजी कोन वंदस भाजी कोन वेंदस भाजी भी ॾिसो मधरा तुरे सां पीउ खे पटको पाणे गोले लांदी सां पोइ जेका हालत कंदी सां उहे राज ॾिसंदा कोप ॻाल्हाइनि थियूं धीअर हिन हे सुबुह लाको कुराड़ो बि वियो निकिरी छोरी बि वई वाह ते मां वेही छा कयां अकेली घर में वञा थी पई अॼु त वञी थी जन्नत जे घर खे डरो ॾेई अचां छा यादि कंदी हा जन्नत मार ये बि साचुरी घर छॾे वई पोयां पुलिस हथ सलाए छा सुठो थियो जो घर छॾे वई सजो खाली आ ओहारा गडु करे रखिया थई
मां तो साया मुझे पीछो करण छड़े दे फौरिया का सिवा असा के कुछ भी न वरंदो शरीफ है मासी जन्नत भी अचे पोछाती पियो छोरी जो छोरे सा चक्कर आहे मासी जन्नत जी तोखे ना ही खबर सॼी कोठ में ख्वार करे मारींदी ऐं मां हाणे नथी चाहियां त तूं ऐं मां ख्वार थियूं मां बि चवां छोरो घिटी में छो वते तो चक्कर ॾींदो हाणे ख़ैरा खे ॿुधाईंदसि ठीक है सुनी जेकर तू नथी चाहिए तो मां केर सिंधा तो रस्ते रोक करण वारो छोरी दे खबर छा चक्कर आ मासी खुदा खुदा कर छो हर भेरो मूंखे बदनाम करण जी कढ पई आहिनि छोरी ही वार मूं उस में अच्छा नाहिन कया मूंखे सॼी ख़बर आ हाँ जेकॾहिं का ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधा न त कांटो फिट करायई मासी तोखे त जहिड़े खां सिवा ॿियो कुझु सुझे ई कोन थो भले छोरी वॾी ॻाल्हि करे वई जेकॾहिं मूं बि तोखे पंहिंजी मुठ में बंदि न कयो त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे सम्झई घड़ियाला चंगा ही कंदो यो वक्त भी गुजरी वेंदो खानू के जेल ते मोकिलियो अथऊं हिन हर बाते हाज़िरी अथसि रेस कोशिश कयो त जीअं वेचारे जी ज़मानत थी वञे मौलाई जो घर अकेलो आहे ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजे करे हू सूरनि में अची वञे घबराई छो तो मीर अल्लाह ख़ैर कंदो हिन ई हफ़्ते में खानू ऐं आचर जी ज़मानत कराए ॾींदो साईं रेस जेकॾहिं ॿिन्ही जी ज़मानत कराए थो ॾी न त इहो तुंहिंजो मूं ते थोरो थींदो बेखुदके थी वेही रहो मीर खान बाक़ी मां छाजे लाइ वेठो आहियां ॿी ॻाल्हि रेस कमदार खे मोकिले खानू जे घरों पुछा कराए थो वठ जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत अथनि त उहा वठी ॾे हाज़ुर मीर खान हाज़ुर कमदार हुकुम बोतार ॿुधी कोन मीर खान छा थो चए बोतार 5 मिंटनि में पुछा करे मोटी थो अचां जल्दी मोटण जी कजांइ ऐं हा खानू जे पुट खे सॼे पुछा कजांसि त कंहिं शइ जी ज़रूरत न अथसि जेकॾहिं हुजे त वठी ॾिजांसि ऐं हा मोटी जी मूंखे बि ॿुधाइजांइ हाज़िर बाबा हाज़िर बुहार काॾे विया मार का ख़ुदा जी ख़ैरा खे पवे पकुआ खणी विया शायदि ॻाल्हि त ॿुध ऐं ॿाहिरि वईस तूं घर ई हुए न मामा काॾे निकितो ई न आहियां
पोइ ते बुहारा पियल हुआ उहे काॾे विया? बुआरनि जी अम्मा मूंखे कहिड़ी ख़बर त काॾे विया? मूंखे ख़बर आहे इहो कमु निभागी खैरा जो आहे, पर तूं थी ते हुए पोइ इहा बुहारा की चोराए खणी वई? अम्मा मां कुझु देरि लाइ ॿाहिरि वियोसि। इहे चवनि निभागा, इहे चवनि त तुंहिंजो ई कारो मुंहुं आहे ऐं तॾहिं तो मुंहं ते दागी घुमाए वई अथई। हा हाणे मच करे वेह हिते, घर खां ॿाहिरि न निकिर जा त ॾाइण खे ॾिसांसि त सही। इहे थी असांजे बुहारा चोराए। मेरे खान छा पियो सोची? खानू जे बारे में वठी पियो सोचां। मेरे खान असां त पंहिंजे तरफ़ां वाह कईसीं। मीर खान, ओ मीर खान, छा आहे? खानू जी घरवारी गुज़ारे वई। छा? खानू जी घरवारी गुज़ारे? हाँ मीर खान, मां सच थो चवां। ओ मुंहिंजा मोला, खानू जे मथां कहिड़ा इम्तिहान तो ॾी? कहिड़ा इम्तिहान तो खानू जे मथां ॾी? मीर खान, जेका रब जी मर्ज़ी, तूं ऐं मां छा था करे सघूं? बेशक बेशक तूं ऐं मां छा था करे सघूं, पर ख़बर अथई जॾहिं इहा ख़बर खानू खे पवंदी हुनजे मथां बिजली कड़की किरी पवंदी, हू छा सोचींदो त मां हुनजी पोयां का बि मदद न करे सघियुसि, हुनजी का बि वार न करे सघियुसि, पुठियां हुनजी घरवारी बि गुज़ारियो। छा सोचींदो? दोस्त दोस्त जे कम न थी सघे। लड़ कंदी थी अचे, हाणे त अचे। हा भागी न को मर्दी न को चाल छड़ी दी, मार का पवई तो बाहे बारे ॾिनी आहे। खुदा तो सा को पुॼे, खैरा जे सिर जो खैर हुजे। भाई तो सा त खैरा तती पई थी अचे। मां चवई थी मूंखे ॿुधाए मुंहिंजा बुहारा किथे आहिनि? बुहारा? भाई मां को तुंहिंजे बुहारनि जी वाही वेठी आहियां छा? मूंखे कहिड़ी ख़बर? तूं इहे कान मुड़ंदी सिंस के न छॾे को वेंदिस था पंहिंजा बुहारा जा केॾा हेडा हेडा अंधी ही छा पिया ऐं मां थी चवे पई इहो हथवाणी न ॻाल्हाईंदी कर, परे खां ॻाल्हाए। इहे बुहारा मूं जान ॾिसे नथी पई, हे तो जान सुञाण सुञाण त इहे तो जान। माई उन ॾींहुं मां 4 बुहारा तुंहिंजे साम्हूं वता, 2 वॾीअ छोकिरीअ ॾे मोकिलियमि, 2 इहे पिया आहिनि। हाणे इहे तो जान। ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे बुहारनि खे इगड़ियूं ॿधल हुयूं। अगड़ियूं ॿधल हुयूं त पोइ उहे उॾरी वयूं छा? ॾिसे थी पई अखियुनि सां त नोड़ियूं ॿधल अथनि। इहे मूं जान पी पी शांति मार पैसे लिकायूं हूंदसि मता मता मुंहिंजा थांग खणी वञे। बच करे वे हाणे थांग खणी वञे थांग। अलाए अरे ख़ुदा जी का मार पवई। ही ॾिस ही छा आहे? हे इगड़ियूं त मुंहिंजूं आहिनि। अड़ी हे इगड़ियूं जे तुंहिंजूं त तूं खणी वञ, मुंहिंजे कमाई न आहे। माई कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर, ही मुंहिंजे बुहारनि खे ॿधल हुयूं, पक मुंहिंजा बुहारा बि हिते ई हूंदा। हा अड़ी खैरा जे सिर ॾे कहरो हुजे, हिते बुहारा तुंहिंजा कोन्हनि के, पर जे इहे इगड़ियूं तुंहिंजूं आहिनि न त इहे इगड़ियूं खणी निकिर घर खां ॿाहिरि त विझाए न मथे में धूड़। वञा थी छिती न थी माई बुहारा बि मुंहिंजा विया, रोब बि मूं ते थी करे। अलाए छा थी पंहिंजो पाण खे सम्झी अलाह ई तोसां को पुॼे। हाणे घणो विफलंदी हल हलो त विझाए न धूड़ मथे में। हा वॾी आई आहे बुहारा बुहारा बुहारा। छोरी हाणे ॾे ख़बर कयई माणे सां ॻाल्हि। मासी ख़ुदा जो वास्तो थी। ठीकु आहे,
हाणे त मां वञा थी ऐं वरी मोटींदसि जेकॾहिं तूं मुंहिंजे चवण ते न लॻी आई न पोइ तूं ॾिसजां मुंहिंजो नालो बि जन्नत अथई जन्नत पुॼी रहंदी सही ख़ुदा जो वास्तो अथई मासी छोरी हेॾे हेॾे वे हिते छोरी कहिड़ी सुसु पुस पई करे अम्मा तोखे त रुगो वहम आ हरू भरू पई शक करी मुंहिंजो नालो खैरा है खैरा ओ छोरी मूंखे दर दर जो पाणी पीतल आ इन्हे खे मां चङी तरह सुञाणा मां चवां थी इन्हे को पासो कर नोड़ीअ मो नांगो करण को इन्हे को सिखे जे तुंहिंजी थोरड़ी बि ॻाल्हि हथ अचे वियसि न त हीअं मुठि में बंदि करे दर दर पिनाईंदई खैरा जे सिर जो ख़ैर हुजे अञा मां ज़िंदा वेठी आहियां का बि ॻाल्हि हुजे त मूंखे ॿुधाइजांइ मथां इन्हे धूतीअ जे दाॿे में अचे कराए माउ पीउ जो कारो मोह इन्हे करे त चवां थी त जेकॾहिं न वरी इन्हे सां सुसु पुसु कंदे ॾिठो मां त टंगूं भञी घर जे कुंड में विहारे छॾींदीसांइ उथाड़े तरो हितां औलाद बच्चा 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 जेतिरी आज़ादी ॾे ओतिरो कारो मोह ओए अची वियो BBC अंग्रेजी में ट्रांसफार्म थींदुसि बक बक कंपनी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मास्तर कर ख़बर अॼु कहिड़ियूं कहिड़ियूं ख़बरूं ॿुधाईंदे अॼु ख़बरूं ख़ैर जूं न आहिनि बाबा हूअं वरी तूं कहिड़ियूं कहिड़ियूं जूं ख़बरूं अची ॿुधाईंदो आहीं जिते बि फॾे वारी ॻाल्हि हलंदी आहे तोखे कन ॾींदो आहियां वञी पर हलो मां त फॾाई सही पर घटि फॾाई तूं बि कोन आहीं मास्तर ज़बान खे लगाम ॾे चाचे पर सां तमीज़ सां ॻाल्हाए मूं मिसकीन खे दॿाइण लाइ त सभु शींहं आयो मीर खे त चयो त टंगूं त भञी छॾेव अड़े बसि हाणे बसि वधीक ॻाढ़ी न त अॼु ख़ुदा खे मञ यार मूं मिसकीन जो धंधो छो था फिटायो भाऊ ऐसा न मास्टर वीचारे खे त ॻाल्हाइण जी तमीज़ ई कान्हे का बाबा जॾहिं ख़बर बि त मास्टर खे पंहिंजी कमीज़ कान्हे ओ तमीज़ कान्हे का त पोइ त चिड़ो छा लाइ था हा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जुमा इहा बदतमीज़ी को ॿियो बर्दाश्त कंदुसि मां न यार छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे वरी ॿी का ॻाल्हि कयो जंहिंखे चांहि पीअणी आहे सो ॿुधाए हाणे इहा ख़बर ई न आहे त न BBC बक बक कंपनीअ कहिड़ियूं ख़बरूं आंदियूं ॿुधण खां बिगड़ी त टे छणी बंदि कराए छॾी चुड़ुम जुमा ख़ुदा खे मञ यार ख़ुदा खे मञ मास्टर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे तूं 500 गारियूं ॾेई छॾ मां चिड़ंदो मां कोन उहे चिड़ण वारा ई ॿिया अथई उथ चाचा हलूं हिते वेहण ई जाइज़ न आहे अजो मूंखे कंहिंजे दर ते कोन वेठा आहियूं हे होटल आहे होटल हा मास्तर पहिरियां चांहि पीअंदे या ख़बर ॿुधाईंदे ऐसा न साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां पहिरियां ईंदो आहे ड्रामो ड्रामे खां पोइ ईंदियूं आहिनि ख़बरूं ख़बरुनि खां पोइ ईंदो आहे वक़फ़ो ऐं वक़फ़े खां पोइ ईंदी आहे चांहि ऐं चांहि खां पोइ वरी ख़बरूं शुरू थींदियूं आहिनि मास्तर जूं अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं आहिनि जेके असांखे ॿुधाए कोन थो हा मास्तर ॿुधाए पंहिंजूं ख़बरूं जेसि ताईं ख़बर न ॿुधाईंदुसि तूं जुमा जान कोन छॾींदे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कर को नमूनो यार मूं ख़बर ॿुधी आहे त खानूअ जी घरवारी गुज़ारे वई छा खानूअ जी घरवारी गुज़ारे वई अरे मास्तर मां सदको वञाए बड़ी का ख़बर चङी ॿुधाई अथई मूंखे त छेड़े खोर चवंदा आहिनि पर ही मूं पहिरियों माण्हू ॾिठो जेको मौत जी ख़बर ते ख़ुशि थो थिए हा दा हिकु ॾींहुं त सभु कंहिंखे हलणो आहे पर खानू जे कैद जी सज़ा संदसि वीचारी घरवारी खे मिली था बाबा रात गुजारी कजाएं थी सके तो मां भी रात में अचां ऐं हा वाड़े ते चक्कर ज़रूर वञे अदा तव्हां ॿई वञी छा कंदव तव्हां वांगुरु हिक ते हुजे मज़ई खानू असांजो दोस्त न पर भाउ आहे भाउ पाण जेल में आहे हुनजी घरवारी तॾहिं ते असां न वेंदासीं भला ॿियो केरु वेंदो ठीकु आहे पुट मां सुजागी कंदुसि पर थी सघेव त तव्हां ॿिन्ही भाउरनि मां को राति हिकिड़ो मोटी अचे माहौल तमामु ख़राबु लॻो पियो आहे बाबा अलाह ख़ैर कंदो अञा कंहिंमें एतिरी हिमत न आहे जो केरु असांजी खड़ा उरांगे हा उहो मड़ अलाह ख़ैर कंदो
उन खे वधीक पार था पर हिन वक़्तु रेस मिठल खान जी असांजे मथां बाहि बीठल आहे। बाबा कोशिशि कंदुसि मोटण जी, वरी बि उते जेका आदे सलाह ॾिनी। ठीकु आहे पुट, महिलाए थो वञ त जीअं जनाज़ नमाज़ में शरीक थी सघे। चङो बाबा, दुआ कजांइ। माशा अल्लाह बा। जेकर इहो मौक़ो बि हथनि मां हलियो वियो त ॿीहर अहिड़ो मौक़ो हथ न ईंदो। पोइ अदा देर छा जी, हली ॾियूंसि था ॾारो, पोइ खटखटाए छा। भला इहा ख़बर त पकी आहे न त मीर ऐं नबू उते हुआ। अदा हींअर ताईं अञा ॻोठ न आहिनि पता। पोइ कोन मोटंदा, छो त खानू जेल में आहे। उन जी घरवारी जे तॾे ते ही मोतबर वेहंदा। पोइ अदा हलण जी कयो, वक़्तु न विञायो, किथे राति लड़ी न वञे। हलो हलो त ॿुधायूं मीर खे त मुल्क में अञा जवान पिया आहिनि, सिर्फ़ तूं न आहीं।